अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हवास न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से एयरलाइंस तरह हैदराबाद में कोरोना वायरस की पखेड़ रोकण लाइ 10 यूसीज़ में स्मार्ट लॉकडाउन करण जो फ़ैसिलो। कासमाबाद जे चईन ऐं लतीफ़ाबाद जे 5 यूसीज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻंदो। नोटिफिकेशन मूजिब कासमाबाद जी जीजलमां रोड, गुलिस्तान सज्जाद, सिटीजन कॉलोनी, अनवर विलास, नसीम नगर फेज़ 2, कमर्शियल एरिया रोड, लबे महराण में स्मार्ट लॉकडाउन सुभाणे खां 28 दिसंबर ताईं लागू हूंदो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस विघे वधीक 83 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग वधी 9164 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2972 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 4,51,494 थी वियो। 2447 मरीज़नि जी हालत गणती वई। बरतानिया सां ॾोहारनि जी मटा सटा वारो को बि मुआइदो नाहे थियल। असां इसाक डार खे वापसि न आणे सघिया आहियूं। खेसि अल्लाह ताला ई वापसि आणींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त पीडीएम खे कोरोना जी का बि परवाह नाहे। भली इस्तीफ़ा ॾियनि, संदनि ई सीटुनि ते नंढियूं चूंडूं कराईंदासीं। सुप्रीम कोर्ट में वज़ीर आज़म इमरान खान जे ख़ासि मददगारनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगारनि जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते रद। ख़ासि मददगारनि जी मुक़ररी बाबति हाई कोर्ट जो फ़ैसिलो बरक़रार। चीफ जस्टिस दिलबाग सिंह ने चयो आहे त अपील ख़ारिज करण जा कारण फ़ैसिले में जारी कबा। जस्टिस मुनीब अख्तर केस ॿुधण खां मुआज़रत कई। जस्टिस मुनीब अख्तर पारां केस ॿुधण खां इनकार बाद नई बेंच जोड़ी आहे। न्यूजीलैंड पाकिस्तान के टिन मैच से बदल T20 सीरीज की पहिरीं मैच में 5 विकेटुनि खां शिकस्त ॾेई छॾी। ऑकलैंड में खेलियल मैच में पाकिस्तान 154 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो, जेको न्यूजीलैंड 17 ओवरनि में हासिल कयो। न्यूजीलैंड खे सीरीज में पाकिस्तान ते 0-1 जी बरतरी हासिल। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करण न ॾींदासीं। सिंध जी हिफ़ाज़त करण लाइ जदोजहद जारी रहंदी। JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी राशिद महमूद सूबरो जो मटियारी में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस खे ख़िताब चवे थो, सिंध ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसंदड़नि जूं अखियूं कढी छॾींदासीं। घोटकी जिले में सरकारी दवाओं विकिरो करण वारो मामलो। जांच टीम ताल के अस्पताल घोटकी पहुची वई। हमले में थरथलो मची वियो। जांच शुरू। MS खां पुछागाछा सोर्स कीपर जा बयान रिकॉर्ड कया विया। सोबुदेरो वेझो ॻोठ अली मर्दान मंगणेजो में हथियारबंदनि घर में घिरी। वाजिद अली मंगणेजो खे गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। भिरिया सिटी वेझो क़ौमी शाहराह तां ॻोठाणे बशीर मरी जो लाश हथ। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। लाश घर पहुचण ते घर भातियुनि में पकड़ाव। गौसपुर वेझो ॻोठ हाजी गुरुद्दीन ननवाणी में वणनि जी वाढी तां ननवाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। कुआड़ियूं लठियूं लॻण सबबि हिक औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। सर में ॿारनि तां मौत टारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में ख़ौराक जी खोट मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 32 थी वियो। हलंदड़ साल 745 ॿार फौत थी चुका।
रेती वेझो ॻोठ चौधरी मोहम्मद अरशद आराइन वटां निर्ली माइनर खे 50 फुट धारो समेत एकरनि ते बिछल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। वधीक नुक़सान जो ख़दशो कोट तालू वेझो पंद्रू वाह खे 25 फुट धारो समेत एकरनि ते बिछल फसल पाणी हेठि अची वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण कयो त धारो बंदि करण